मूंखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे त मासड़ मिसरी बि मूंसां सचो आहे या न। किथे मासी नूरी ऐं मासड़ ॿई सलाह में त कोन आहिनि। जेकॾहिं ईअं हूंदो त हू ॿई गॾिजी मूंखे कंहिं न कंहिं जे हवाले करे छॾींदा। जेकॾहिं मां हितां भॼां थी त मासी त मुंहिंजूं टंगूं भञी छॾींदी। हाणे त घर खां ॿाहिरि बि कोन थी वञा। मासड़ मिसरी मूंखे तसल्ली ॾिनी आहे त हू मूंसां धोखो कॾहिं न करे सघंदी, पर मासी मुंहिंजो रतु आहे। जॾहिं मुंहिंजो रतु मूंसां धोखो करण लाइ तयारु आहे त पोइ मासड़ ते कहिड़ी मयार। पर न, मासड़ भलो माण्हू आहे, भली हू धारियो आहे, पर मूंखे पक आहे त हू मूंसां धोखो कॾहिं कोन कंदो। मां मासीअ सां गॾु वेंदसि मासड़ जे चवण ते। कांभू, मूं पे चयो त मिठल जे घर में विहांउ थी रहियो आहे ऐं इहा बि तव्हांखे ख़बर हूंदी त मिठल सिल्लूअ खे बि संग ॾियण जो ऐलान कयो हो। हाँ राणा, ई ॻाल्हि बि सची आहे। कांभू, शायदि मिठल सिल्लूअ खे संग ॾियण खां इनकार कयो आहे। हाँ राणा, शायदि इन करे तो चवां त मिठल वटि अञा बि हिकु ॿ संग आहे। हू जेकॾहिं सिल्लूअ खे संग ॾे त ॾेई सघे थो। राणा खान, ईअं बि हूंदो। इहो जेको सिल्लू आहे न, इन्हीअ ॻाल्हि तां मच्छरजी पियो आहे। फुकूं थो हाणे न्यापो कयो अथई त आउं नब्बूअ खे ठुप मारींदुसि। उपट ए नब्बू खे हले कीअं थो मारे? हर दफ़े असां इन्हनि खे कुटे कुटे रवानो कयो आहे। इहो मोतबर मूंखे मारींदो। नब्बू, तुंहिंजी ॻाल्हि इहा बिल्कुलु सही आहे, 100% सही आहे। पर यार, कॾहिं कॾहिं हिणे माण्हूअ जी बि हला तूफ़ान मचाए छॾींदी आहे। नबू हाओ, राणो खान सच थो चवे। कांभू, दुश्मन भले हीणो हुजे दुश्मन, पर नबू तोखे बि ॿुधायां थो, उन खे अखि में रखी, कंहिंखे दुश्मन खे अखि में रखी हलणु ज़रूरी आहे। सटे कुटे रवानो कयो आहे, पोइ बि लहे की नथो छॾे। इहा त मूंखे बि पक आहे त हिन राणे खान जे माण्हुनि ॾांहुं ग़लति नज़र ॾिसण खां पहिरीं 100 दफ़ा हुनखे सोचणो पवंदो त इहे माण्हू कंहिंजा आहिनि। नबू, एहतियात करण में तुंहिंजो को ख़र्च थो थिए छा? को ख़र्च त नथो थिए न। इन्हीअ करे चवां थो त एहतियात करणु ज़रूरी आहे। राणा खान, तूं उल्को म कर। असीं नब्बू से हर वक़्तु गॾु आहियूं। ही सिल्लोड़े जी हयाड़ी कीअं थींदी? चङो, हाणे तव्हां भली वञी पंहिंजो कमु कयो। मूं तव्हांखे रुगो इहा ॻाल्हि ॿुधाइण लाइ हिते घुरायो हो। हींअर तव्हां जेकॾहिं वञणु चाहियो तव्हां मर्ज़ी। हलो। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।